अस्सलाम वालेकुम प्यारी प्यारा दोस्त तव्हांजो मेज़बान अज़ीज़ कमरानी प्रोग्राम सॼण जो ख़त पहुतो सभिनी सॼणनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। साईं कल्ह चालीहो हुयो इमामनि जो, इन जे करे प्रोग्राम कोन करे सघियासीं। मां तमामु घणो थोरे थो उन्हनि सॼणनि उन्हनि पिनी प्यारनि दोस्तनि जो जन दोस्तनि कमेंट मोकिलिया ऐं कमेंट में मुंहिंजो प्रोग्राम पसंदि कयो। वॾियूं वॾियूं महिरबानियूं। सभई दोस्त मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम मोहबतूं कंदड़ पिनी प्यारा दोस्त, मां सभिनी जो थोराइतो आहियां। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ड्रामो केटीअ जो उॾाम। काफ़ी दोस्तनि मैसेज कया आहिनि व्हाट्सएप ते त अॼु तव्हां पंहिंजे प्रोग्राम सॼण जो ख़त पहुतो में उॾाम ड्रामे जे बारे में बि कुझु असांखे ॿुधायो। सभिनी दोस्तनि खे मां ॿुधाईंदुसि त उॾाम ड्रामो कीअं थियो ऐं उॾाम ड्रामे में कहिड़ियूं कहिड़ियूं प्रॉब्लम आया, कहिड़ा कहिड़ा मसइला थिया। उॾाम ड्रामे में तव्हां जेको किरदारु आहे पंहिंजो उस्ताद अनवर शाद जो, पहिरियां उस्ताद अनवर शाद करे पियो मुखिया जो किरदारु, उहो ज़ाहिद सिद्दीकी साहिब खे कीअं मिलियो इहो मां तव्हांखे ॿुधायां थो। ऐं मुंहिंजो किरदारु उन ड्रामे में कहिड़ो हुयो इहो बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं इहो ड्रामो कंहिं लिखियो इहो बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं ड्रामे जी डायरेक्शन कंहिं कई इहो बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं हीउ ड्रामो किथे थियो इहो बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। वॾियूं वॾियूं महिरबानियूं। सभ खां पहिरियां मां तमामु घणो थोराइतो आहियां उन्हनि दोस्तनि जो जन मूंखे कमेंट मोकिलियो। वकार सुमरो मीरपुर माथेले मां पिनी प्यारो आहे, मुंहिंजो दोस्त आहे। उन लिखियो आहे कमरानी साहब अस्सलाम वालेकुम, आबाद रहो, मौला सलामत रखे। मौला तव्हांखे बि सलामत रखे अदा। वॾियूं महिरबानियूं। ऐं असांजे पंहिंजो प्यारो दोस्त राजा उन माशाल्लाह मोकिलियो। मुंहिंजो पिनी प्यारो दोस्त अदा नज़र खुशो साहब मेयर शहर मां जंहिं कमेंट असांखे कयो त तमामु बहितरीनु तुंहिंजो प्रोग्राम आहे। वॾियूं वॾियूं महिरबानियूं सॼणनि जूं दोस्तनि जूं। हिकिड़ो वफ़ा अब्बास जो नंढड़ो शाइरु आहे तव्हांजे साम्हूं रखूं था। मूंखे कोन खपनि था सपना खण पंहिंजा, मूंखे कोन खपनि था सपना खण पंहिंजा, मुर्कूं ॾे मोटाए ॻोढ़ा खण पंहिंजा। मूंखे कोन खपनि था सपना खण पंहिंजा, मुर्कूं ॾे मोटाए ॻोढ़ा खण पंहिंजा। हशर ॾींहुं ख़ुदा जे तोखे ईअं चई, भिटकी में वेढ़े ही सजदा खण पंहिंजा। हशर ॾींहुं ख़ुदा जी तोखे ईअं चई, पटके में वेड़ ही सजदा खण पंहिंजा। पोरियत जे पुट खे खेॾण बि मनहु आहे, काका मिटी जा रांदीका खण पंहिंजा। पाण नंढे में विझूं थियूं जग ॾिसनि था, हल त हलूं घर छोरी कपिड़ा खण पंहिंजा। तुंहिंजी हैसियत नाहे कंहिंसां प्यारु करण जी, मुस्तक़ माण्हू सस्ता तोहफ़ा खण पंहिंजा। वॾी महिरबानियूं। ही वफ़ा अब्बास जो बहितरीनु शाइरु हुयो। ऐं सॼण जो ख़त पहुतो प्रोग्राम जेको सभ खां पहिरियां असांजे प्यारे दोस्त ख़त मोकिलियो। चए थो अस्सलाम वालेकुम सर, मोहबतनि जे माग ड्रामे जे बारे में बि कुझु ॿुधाइजो। ऐं तमामु बहितरीनु तव्हांजो ड्रामो हुयो। हीउ जेको असांजो ख़त मोकिलियो आहे डीके बलोच फराम दादू। वॾियूं महिरबानियूं अदा डीके, तुंहिंजो ख़त मूं वटि पहुतो ऐं तमामु बहितरीनु प्रोग्राम ही तूं सॼण जो ख़त पहुतो जो असां तुंहिंजो ख़त पंहिंजे प्रोग्राम में शुमारु कयोसीं। इनशाला मोहबतनि जे माग जे बारे में बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। डीके बलोच फराम दादू मां असांखे ख़त मोकिलियो। साईं ॿुधाईंदा हलो त उॾाम ड्रामे जो तमामु बहितरीनु वॾो नालो सैयद मुनवर अली शाह साहब, जंहिं उॾाम ड्रामे में तमामु वॾी महिनत कई, जंहिं पंहिंजा सेट ठाराया। इहे जेके तव्हां झूपड़ियूं ॾिसो था, सभई दोस्त जेके बि मेहर शहर जा दोस्त हुआ
सभिनी दोस्तनि महिनत कई, जंहिंमें असांजे प्यारो दोस्त सैयद मुख्तियार अली शाह साहब, असगर खोसो साहब ऐं पंहिंजो जेके पहिरियां दोस्त जेके हिन ड्रामे में कमु कनि पिया, ग़ुलाम रसूल चांडियो साहब थियो, जेके ॿिया मेहर जा बहादुर दोस्त हुआ, सभिनी महिनत कई इन सेट ठाहिण में। ऐं सेट तमामु बहितरीनु नमूने सां सेट ठहिया। वॾे मां वॾो हथु हुयो जंहिं माना पंहिंजे हथनि ते गारो खणी उन्हनि सेटनि खे हयईं ऐं उन्हनि सेटनि जे अंगणनि खे हयईं। अमीर अवान उस्ताद आहे, अमीर अवान ॾाढी उन महिनत कई, पर सभिनी मेहर जे दोस्तनि उन सेट ठाहिण में माना उन सेटनि में एॾी तकलीफ़ थी जो तक़रीबन साल लॻी वियो सेट ठाहिण में। उडाम ड्रामे जा तव्हां जेके जिन में रहनि था झूपड़ियुनि में, जेके लोटे वारियूं हुयूं, जेके पिनण वारियूं हुयूं, या जेके मुखिया हुआ, इहे जेके सेठ ठहिया, हिकिड़ो पूरो ग्राउंड हुयो, उनखे ट्रैक्टर आयो, हल थियो। पोइ सैयद पंहिंजे हथनि सां बि उहे काननि जा सेट, इन सेटनि ठाहिण में, पूरो ॻोठु ठाहिण में पूरो साल लॻी वियो हुयो। ऐं इहो ड्रामो KTN ते उडाम नाले सां नशरियात थियो ऐं ड्रामे में तमामु बहितरीनु कास्ट हुई, तमामु वॾा वॾा नाला हुआ उन ड्रामे में। तमामु बहितरीनु नमूने सां इहो ड्रामो ठहियो सैयद निसार शाह जी, सैयद मुनवर शाह जी डायरेक्शन में। सैयद क्या बात है। असांजे हिकिड़े प्यारे दोस्त जामशोरे शहर मां ख़तु मोकिलियो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मां तव्हांजो प्रोग्राम तमामु शौक़ सां ॾिसंदो आहियां ऐं तमामु बहितरीनु तव्हांजो प्रोग्राम आहे। सॼण जो ख़तु पहुतो, ड्रामे जे बारनि में तूं ॿुधाईं थो, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। कदीर जावरी फ्राम जामशोरो, वॾियूं महिरबानियूं अदा कदीर, तमामु बहितरीनु तुंहिंजा वीडियो आहिनि, मां ॾिसां थो, वॾियूं महिरबानियूं, लख लाइक। ॿिए असांजे दोस्त ख़तु मोकिलियो आहे त पत्थर जा माण्हू ड्रामे जेका तव्हांजी ज़ाल हुई राणी, उहा अदाकार जेरी आहे या अॼुकल्ह किथे आहे? ऐं इहो ॾिसिजो त पंहिंजा वैरी ड्रामे अञा घणियूं क़िस्तूं हलंदियूं। मोहब्बतनि जो जेको ड्रामो हुयो उन जा डायरेक्टर तव्हां हुयव। जी, मोहब्बतनि जे माॻ जो डायरेक्टर मां हुयमि। उमेदु आहे त अज़ीज़ कमराणी उर्फ़ राणा तव्हां ख़ुशि हूंदव। सजण जो ख़तु पहुतो। इहो प्रोग्राम असां शौक़ सां ॾिसंदा आहियूं। मुंहिंजो नालो आसिफ़ चांडियो आहे, मां पाण गंबट जो आहियां। वॾियूं महिरबानियूं अदा आसिफ़, तुंहिंजो ख़तु पहुतो ऐं सजण जो ख़तु पहुतो। प्रोग्राम में मूं तव्हांजो ख़तु शरीक कयो ऐं मां तव्हांजो नालो बि वरितो ऐं तव्हांजो ख़तु पहुतो। तव्हां मूं ॾे ख़तु मोकिलींदा रहो, पंहिंजे दोस्तनि जा बि नाला ॿुधाईंदा रहो। जी साईं, उडाम ड्रामे जे बारे में तव्हांखे ॿुधायां थो त जेको उस्ताद अनवर शाह जो किरदारु हुयो, मुखिया जो हिकिड़ो लाजवाब किरदारु हुयो ऐं उस्ताद अनवर शाह उडाम ड्रामे में तमामु बहितरीनु एक्टिंग कई, बहितरीनु अदाकारी कई, तमामु सुठा इन ड्रामे में आर्टिस्ट हुआ। इहो किरदारु मुखिया जो मुंहिंजे ख़्याल में 60 या 65 या 50 क़िस्त खां पोइ ज़ाहिद सिद्दीकी खे कीअं मिलियो। असल में उस्ताद अनवर शाह KTN जे हिसाब सां ऐं बजट जे हिसाब सां थोरो मसइलो थी पियो, उन जे हिसाब सां उन किरदारु छॾियो। सैयद चयो उनखे त किरदारु न छॾियो, मुंहिंजो ड्रामे में तमामु घणो झोल अची वेंदो। जेको डायरेक्टर आयो सैयद मुनवर अली शाह साहब, पर उस्ताद अनवर शाह चयो न, मां इहो ड्रामो नथो करे सघां, मां ड्रामे खे छॾियां थो। उनखां पोइ वरी सोचींदा रहिया संगत, इहो किरदारु अहिड़े टाइप जो वरी कंहिंखे ॾियूं जेको इहो किरदारु निभाए ऐं तमामु बहितरीनु नमूने सां निभाए। पोइ हलंदे हलंदे सभिनी दोस्तनि जी राय हुई, इहो किरदारु छो न ज़ाहिद सिद्दीकी खे ॾिनो वञे। ज़ाहिद सिद्दीकी सां साईं ॻाल्हायो। ज़ाहिद चयो साईं आउं फारिग वेठो आहियां, तव्हां भली मूंखे कास्ट करे सघो था। पर ज़ाहिद चयो त जेका ड्रेसिंग वग़ैरह आहे अहिड़ी या मूं वटि कान्हे। पोइ साईं मुनवर शाह चयसि त ड्रेसिंग वग़ैरह तयारु कराए था वठूं। इन जे करे वरी ज़ाहिद सिद्दीकी उडाम ड्रामे में अची वियो
ऐं उन में तमामु बहितरीनु परफॉर्मेंस कई, तमामु बहितरीनु ड्रामे खे निभायो। ऐं वरी जेको एस भट्टी जो किरदारु हुयो, इहो पहिरियां कंडनि जी सेज मां कीअं अची वरी उडाम ड्रामे में आयो, तव्हांखे ॿुधायां थो। अस्सलाम वालेकुम, या अली मदद, मौला अली मदद। सर, उडाम ड्रामे बाबति ॿुधाइजो। जी सर, उडाम ड्रामे जे बारे में ॿुधायूं था। ऐं सॼण जो ख़त पहुतो, प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे ऐं मां तमामु वॾे शौक़ सां ॾिसंदो आहियां ऐं तमामु प्रोग्राम खे इंजॉय कंदो आहियां जो तव्हां असांखे ड्रामनि जे बारे में ॿुधाईंदा आहियो। वॾियूं महिरबानियूं। अदा जो नालो कोन्हे पर मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त नालो पंहिंजो ज़रूरु 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 प्रोग्राम में शुमारु कयो। वरी हलूं था, जन दोस्तनि मूं ॾे कमेंट कया हुया। फयाज़ हुसैन मंगी साहब, वॾियूं महिरबानियूं फयाज़, तव्हां मूं ॾे कमेंट कयो हुयो। कामरान अदा सुमरो साहब, माशाल्लाह, वॾियूं महिरबानियूं। सोहेल अहमद, अदा अज़ीज़ कमरानी साहब, तव्हां तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहियो, वणंदा आहियो, वॾियूं महिरबानियूं। लख लाइक करोड़ कुर्ब। इम्तियाज़ अली शर, वॾियूं महिरबानियूं। इम्तियाज़ जेके असांजे पोएं प्रोग्राम में कमेंट कया, वॾियूं महिरबानियूं। अदा इम्तियाज़। मीर सद्दाम शायदि, अदा अज़ीज़ सां छा मसइलो आहे? सांगी साहब जा पंहिंजा प्रॉब्लम आहिनि, इंशाअल्लाह असांजो दुआऊं आहिनि त सांगी साहब जा मसइला हल थी वञनि। शफ़ीक खोसो जन दिलूं मोकिलियूं, वॾियूं महिरबानियूं। अदा शफ़ीक। आसिफ़ अली बे लिखियो आहे त बेस्ट, तव्हां ज़बरदस्त आर्टिस्ट आहियो ऐं उन में को शक न आहे। हाणे असांखे ॿुधायो तकरार जो। हाज़ुर सर, भा आसिफ़, तव्हांजो कमेंट पहुतो, मां तव्हांखे तकरार ड्रामे जे बारे में ज़रूरु ॿुधाईंदुसि। उबैदुल्ला चोयो ज़बरदस्त, वॾियूं महिरबानियूं। राशिद अली लाखिर हाय लिखे थो, वॾियूं महिरबानियूं। हनीफ़ लगारी, वॾियूं असांजे तोहफ़ो मोकिलिया, वॾियूं महिरबानियूं। अदा हनीफ़। बदरुद्दीन कमराणी जाम शोरे मां, अदा अज़ीज़ कमराणी, तव्हां सलाम आहे जो तव्हां अहिड़ो बहितरीनु प्रोग्राम कयो था, वॾियूं महिरबानियूं। लाला ब्रह्माणी, अल्लाह ताला आपको अपनी रहमत में रखेगा, वॾियूं महिरबानियूं। सॼी संगत जूं सभई दोस्त असांजे लाइ क़ाबिल एतिराम जन दोस्तनि मूं ॾे कमेंट मोकिलिया। साईं, ॿुधाईंदा हलूं त जेको तकरार ड्रामो हुयो, एस भट्टी जंहिं मंडे जो किरदारु कयो हुयो, तकरार पांजावेरी में रुंडे जो आहे ऐं उडाम ड्रामे में मंडे जो किरदारु कयो हुयो। इन साईं मुनवर शाह साहब जॾहिं उडाम ड्रामो ठाहे पियो त हिन जी शूटिंग हले पई, कंडनि जी सेज ड्रामे में हिन खे वॾेरे जो किरदारु हुयो। साईं हुते हिन सां मिलणु वियो। साईं चई, मां हिकिड़ो केटीअ ते तमामु बहितरीनु ड्रामो ठाहियां थो, उडाम, जेको हिकिड़ी नए अंदाज़ सां ड्रामे खे पोइ उनखे हिकिड़े रुंडे जो कैरेक्टर आहे जेको चवां थो त भट्टी साहब तव्हां कयो, शायदि तव्हां खां अलावा को अहिड़ो हुजे जेको हीउ ड्रामे में कमु करे सघे। पोइ साईं, मां एस भट्टी मामे लालू खे चयो त मुंहिंजो वाइंड अप करा ऐं त मां उडाम ड्रामे में वञा। उतां जीअं ई वाइंड अप थियसि, असांखे ॿुधाए पियो एस भट्टी साहब, जीअं मूंखे ड्रामे में गोली लॻी, मां उथी उन महिल साईं मुनवर शाह खे कॉल कयो त मुंहिंजो वाइंड अप थी वियो आहे, इहो किरदारु मां ज़रूरु कंदुसि। जॾहिं उतां वाइंड अप थियो त एस भट्टी साहब तमामु ज़बरदस्त मंडे जे किरदार खे निभायो, जंहिंजो महान राइटर नूर कुंभर साहब लिखियो ड्रामो। नूर कुंभर साहब दादू शायर जो हिकिड़ो बहितरीनु राइटर आहे, हुन काफ़ी बहितरीनु ऐं वॾा वॾा ड्रामा लिखिया। नूर कुंभर साहब असांजे दादू ज़िले जो स्टेज जो तमामु बहितरीनु आर्टिस्ट हुयो नूर कुंभर। हाणे माशाल्लाह राइटर, तमामु बहितरीनु ड्रामा लिखिया, तमामु बहितरीनु राइटर आहे, मौला उनखे ख़ुशि रखंदो। सॼण जो ख़त पहुतो, वरी हलूं था। अस्सलाम वालेकुम, अदा अज़ीज़ कमराणी दीपलो थर पार्क मां, अल्लाह ताला जुड़े जो। अव्हांजो प्रोग्राम सॼण जो ख़त पहुतो ज़बरदस्त आहे। अव्हां पंहिंजी डायरेक्शन काछे जी लोकेशन ते हिकु ड्रामो ठाहियो हुयो, मोहब्बतनि जो माग, ज़बरदस्त ड्रामो आहे।
उन बाबति असांखे ज़रूरु ॿुधाइजो त कहिड़ियूं मुश्किलातूं आहिनि। वॾियूं महिरबानियूं। थर पार्क मां अलहदाद जुणेजो साहब, तव्हांजो ख़त पहुतो। लख लाइक, करोड़ियूं कुर्ब। ईअं दोस्तनि खे चवंदुसि त पंहिंजो नालो ज़रूरु हिन प्रोग्राम में, इनमें सॼण जे ख़त पहुच में पंहिंजो नालो ज़रूरु लिखो। वॾियूं वॾियूं महिरबानियूं। जिन दोस्तनि मूंखे ख़त मोकिलिया, मां उन्हनि दोस्तनि जो तमामु घणो थोराईंदो आहियां। दादू शहर मां असांजे प्रिय प्यारे दोस्त ख़त मोकिलियो आहे। लिखे थो, तुंहिंजो प्रोग्राम ॾाढो बहितरीनु आहे अज़ीज़ कमराणी। सॼण जो ख़त पहुतो। मां शौक़ सां ॾिसंदो आहियां ऐं तोखे दुआऊं कंदो आहियां। अहमद मस्तोई फ्राम दादू। वॾियूं महिरबानियूं। अहमद मस्तोई मुंहिंजो प्यारो दोस्त आहे। मुला हिनखे ख़ुशि रखंदो, शाद आबाद हुजे। असांजे ॿिए दोस्त लाड़काणे मां अज़हर जोखियो। अज़ीज़ कमराणी, मां तुंहिंजो तमामु बहितरीनु फैन आहियां ऐं मां ऐं मुंहिंजी फैमिली तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं। सॼण जो ख़त पहुतो। मां ऐं मुंहिंजा दोस्त तव्हांखे सलाम पेश। वॾियूं महिरबानियूं अज़हर साहिबु, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। सॼण जो ख़त पहुतो। साईं वॾियूं महिरबानियूं। तव्हां पंहिंजे अज़ीज़ कमराणी खे ॾियो इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत। ऐं कमेंट ज़रूरु ॾियो। इनशाला पंहिंजे प्रोग्राम में तव्हांखे कमेंट कंदव त मां तव्हांजो नालो कमेंटनि में खणंदुसि। ऐं तव्हां इहो मूंखे रायो ॾिजो त तव्हांखे उडाम ड्रामे में कहिड़ा किरदार वणिया ऐं हिन ड्रामे में तव्हांखे साईं निसार मुनवर शाह साहिब जी डायरेक्शन कीअं लॻी। ऐं तव्हां इहो ॿुधायो राइटर नूर कुंभर साहिबु जंहिं ड्रामे खे लिखियो ऐं डायरेक्शन कई साईं मुनवर शाह। कमेंट कयो त तव्हां इन उडाम ड्रामे में तव्हांखे कहिड़ो किरदारु वणियो। सिंध सलामत, साथ सलामत।